शदादकोट में इंसानियत दिन ब दिन ख़त्म होने के ज़हाने शहर के मुख्तलिफ इलाकों में वाक़ कब्रिस्तानों पर कब्ज़ा माफिया की जानिब से कब्ज़ा करने का सिलसिला ताहाल जारी, जबकि इंतज़ामिया की जानिब से मुसलसल खामोशी। ॾिठो वञे त मुसलसल जेका असां वटि कब्ज़ा खोरी हले पई 2-3 सालनि खां वठी, उन ते न असांजे इंतज़ामिया को एक्शन खयों आहे, न ई असांजे चूंडियल नुमाइंदनि को एक्शन खयों आहे। बसि इन ते अफ़सोस ई करे सघिजे थो जेके उते राइश पज़ीर आहिनि, ख़ुदा उन्हनि खे इहो डपु बि नथो थिए त आया जेके कब्रिस्तान जिथे असांजी आरामगाह आहे आख़िरी, असां उन्हनि ते कब्ज़ो करे, मां त ईअं थो सम्झां त हू पंहिंजी आरामगाह ते कब्ज़ो था कनि। थी सघे शायदि उन्हनि खे हू ॿिए क़बरुनि जे अॾावत कनि था पंहिंजी घर जी, ऐं थी सघे उन्हनि खे उहो घर बि नसीबु न थिए। त ख़ुदा इन शयुनि खां हटी करे कंहिं सुठे दग ते अचनि ऐं मुतालबो कनि असांजी जेकी इंतज़ामिया आहे या असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि त इन हरकत खे रोकथाम करे ऐं इन ते जेको चोर दीवारी वारो सिस्टम जीअं ॿाहिरि इलाइक़नि में बि आहे ऐं सेटेलाइट सिस्टम आहे ऐं गुसल खाने या ॿिया टिया जेके बि सिस्टम हूंदा आहिनि, असां उन्हनि खां अपील था कयूं त इहा शइ जेतिरो थी सघे जल्द असांखे इहा ॾिनी वञे। ख़ुदा इंसानियत ॾिसूं था त सुती पई आहे, बिल्कुलु सुती पई आहे, बिलख़ुसूस असांजे पाकिस्तान में, पर जागण जी अपील था कयूं। ख़ुदा इन ते जागो, छो जो सभ खे इते ई अचिणो आहे। शहरियों का आवाज़ न्यूज़ से मज़ीद गुफ्तगू करते हुए कहना था कि न जाने कब मकामी और ज़िले इंतज़ामिया की जानिब से कब्ज़ा माफिया के खिलाफ एक्शन उठते नज़र आएगा, क्योंकि रोज़ बरोज़ कब्ज़े के बायस कब्रिस्तान में वाक़े मुख्तलिफ कब्र गुम हो रहे हैं और दूसरी जानिब मुख्तलिफ किस्म के जानवर सारा दिन कब्रिस्तान में गंदगी फैला रहे हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली इब्राहिम, वश TV शदादकोट।